लाख करो चतुराई कर्म का लेख मिटे नहीं भाई। मैंने छठी विद्या जो लेख लिखे थी वो कदे मिट्टी कदे कोन मैंने कदे मैं टरे कदे कोन। लाख करो चतुराई कर्म का लेख मिटे नहीं भाई। बादशाह का तो बादशाह वट एडी मैंने वजीर तो मैंने एडी काना तो फैसला भी करतो मैंने दुनिया सजी शाम सुबह शाम कचेरी हलती हुई वो एक भंगी कम करतो भंगी भी कम करतो भंगी घर वाली वो भी है घर में बाहर सवारो करती कम भी करती। तो एक रे कीधो कुदरत तरह भंगी रे छोकरो जायो छोकरो जाए तो ने भंगी जाए वे महाराज ना कहने टिपड़ो मां जो मां छोकरो जायो ये मैंने जो नालो की रखा की न रखा अगते पढ़से को पढ़े ये लेख मैंने जो लिखल है छठी विदा केड़ो लेख लिखी गई तो टिपड़ो जोई दे नालो भी रखी दे तने महाराज जोए टिपड़ो करे कहने छोकरो मना सुठे पाई जायो है अगते पढ़से भी सही होशियार थी से ये एक लेख लिखल है तो ये मंगनी जो थी से वो के बादशाह रे घर में थी से बादशाह रे घर में शादी थी से तडे कने होय तो हल बस जो हो नालो वेलो रखे नहीं दे छोकरो 10-15 साल माना 10-15 ॾियारो थियो बेचारो अपने हिसाब से भंगी हो बादशाह रे घरे कम पे करते हो 15-20 ॾींहं खां पछे बादशाह रे घरे नियाणी जाई माने छोकरी जाई बादशाह रे घरे छोकरी जॾहिं जाई तॾहिं बादशाह ये ब्राह्मण मंगाईंदे ब्राह्मण मंगाई करे कने जो मां छोकरी जाई ये नालो की रखा ये लेख जो ला की लिखल की न लिखल अगते की है तॾहिं ब्राह्मण जोए पोते जोए करे रहे तो ब्राह्मण कहंदे छोकरी सुठे पाई में जाइए सोने पाई जाइए नालो फलान रख पर ये छोकरी लेख जो है वो ये टिप्पणी में लिखल है वो सुनाए को तो सका फिर बादशाह का बाबा सुना क्यों कर सके पूछे मैंने सुना सही सही तो क्या ये लेख जो लिखल है वो ये विद्या मैंने टिप्पणी में ये लेख गलत लिखल हूँ सुनाए को सका तेरे बादशाह का बाबा सुना क्यों कर सके हेठ बादशाह घणो कहेंदे तरी कहते ये लेख लिखल है ये छोकरी जो शादी कर से वो एक छोकरो वो बादशाह हो से पर हो से वो भंगी से शादी थी ये थोड़ा बादशाह कावड़ियो एकदम ये कहते माँ जी छोकरी भंगी से शादी कर से अणथेणी थे नहीं तो सके तो है सुना सच्ची सुना केरे घर में माना भंगी मारे छोकरो केरे घर में पैदा थी से की थी से वो केरे घर में शादी ये बेचारो महाराज माना कहे पाता और मजबूर थी गयो तॾहिं ये बादशाह जोर मारींदा तॾहिं ये नेठ ये कहंदे टिप्पणो खोले करे जो कहंदे साईं ये लेख लिखल है अवां वटि भंगी जो कम करे पियो ये छोकरो जो जायो न उहे से शादी ये थी से ये यकदम कावड़ में मंगाईंदे वो छोकरे न भंगी जो कम ये वट कम करतो भी वो छोकरी है ना यकदम ये मोकले माण्हू तेड़ी आया तलवार खणी निकरी बार बस ये न खत्म मारीस तॾहिं माण्हू कहते बाबा ये छोकरी तो मारण में तेना की मिलसे तलवार खणी जी ये मासूम बार ना फुल जीते ये न तो तलवार से मारीस तेना भलो रखो कहीं तू यहीं कर ये ना झेंग में उछले रहा पर आपे गिद्दड़ बगड़ कुल माना मेरे जानवर खा जासे हम खाम खार तो ये ना मारे तो तलवार से मारे मैंने ये सुठो तो ना मानो दुनिया को खाए कहते चलो ठीक है। ब्राह्मण एडो मजबूर थे कि ब्राह्मण कहते तो बादशाह ने कहते तो है ही करो अभी अपने हाथ से ये अंगूठो जो पगरो अंगूठो मैंने तो सुबतो पग है पूरा अंगूठो वटे नाखे रहा तो जंग में आपे तो जनावर खा जासे गिद्दड़ बगड़ तो महाराज ये नहीं को कह देते ये छोकरो मरे को नहीं छोकरो होता छोकरी शादी उहे टाइम टिप्पणी में हथो लिखिलो ले कहीं ने पछे ये ने जाने देखो नहीं अंगूठो महाराज वडारे ने जी ये ना ये आपरे हथा से छोकरा सुखते हथरो मन पगरो अंगूठो वडारा ये जंग में उछले रहा ब्राह्मण की करेंगे ये बादशाह की करेंगे लाकअप करे जाए अपने कमरे में लाकअप करे रोटी पानी बाबा कहते तने इत मिलसे घर वाला ताजा बारला जिको खर्च पानी हूँ ॾेस बाकी है कहीं तो टिप्पणी में लिखल मां भंगी से शादी है देखा जे करें भंगी से शादी थई तो हूँ मना थे अणथेणी थे को नहीं अगर जे थई न थई तो हूँ ताज मना तलवार से मथो ला जॾे ब्राह्मण ताज मर्ज हूँ सुनायो टिप्पणी में लिखल ही लेखे अब ये ने लाकअप करे चढ़ी रोटी पानी उथे देता ये घर खर्चो छोकरी ने झंग में उछले रहा वो सुबते पगरो मैंने अंगूठो ये महाराज वडारा चढ़े कहते वडारा उछला रहे चढ़ महाराज ये को कहते निशानी पकी ये निशानी ये बादशाह ना आंख कन में को जाने ने छोकरी जंग में उछले रहा छठी विद्या ॾिठी वेरो मना
जेको अथव न साईंस सर माना हिलण लॻो। छठी माता ॾिठी मी अहिड़ो कहिड़ो लेख कहिड़ो लिखियो जेको मुंहिंजो जेको ॾंगण जेको माना हिलण लॻो आहे। छठी विधा अंतर ध्यानु करे चयो की वञ एकदमि भंगीरो छोकिरो जेको अथव जेकॾहिं लेख में लिखियो अथव की बादशाह करे शादी थी सघे इहे त छोकिरो माना झंग में कई उछले छॾियो इहे छठी विधा आप जाए उते जाए इहे पालण करींदी उहे न संभालींदी छोकिरे न। छठी माता इहे न बादशाह नंढो वॾो करे माना इहे माना झंग में उते माउ थे इहे न नंढो वॾो करे माना पालींदी। छोकिरी वीचारो नंढो वॾो माना 4 साल 5 साल 8 साल माना थियो 17 18 20 साल थियो त छठी माता की करींदी आपरो आप गुम थी गई। छोकिरो वाड़ियो थी गयो अम्मा अम्मा करे अम्मा उतो होए तो करे छठी माता आप अवतार करे इहे न वॾो करे सेखारींदी पढ़ाईंदी होशियार करींदी फर्स्ट क्लास इहे न माना जेको अकुल जेको ॾियणो आहे छठी माता ॾेई करे ॾेई। छोकिरो वीचारो है झंग में जाए कीअं तॾहिं फिरतो फिरतो नेठि ॾिठींदे शहर उहे समय रवानो थियो त उहे शहर में बादशाह हिकु मरी चुको हो ऐं शहर वारा वज़ीर जेको होता न जेको ॻोठरा शहर जा माण्हू वज़ीर ॿिजा नौकर चाकर उहो कंदा हे बादशाही कीअं न ॾिया बादशाह मरे गयो तॾहिं आपे हलांदे हार खणे जेको आपन सुबुह सवेर माण्हू जेको समो आयो उहे न हार करता। इहे छोकिरो जेको अथव इहे वीचारो फिरतो फिरतो हिकु नदी आई पाणी उहा पार करे निकिरे अॻिते जा शहर में पहिरियां माण्हू 15-20 माण्हू आया बि उहा अची इहो छोकिरो आयो वियो तॾहिं इहे न हार घतींदे कहंदे बाबा तूं अॼु ॾींहं खां मां असांजो बादशाह आहीं जीअं फ़ैसिला थी करे उहो करसां ऐं इहे वज़ीर अॻे बादशाह तो मरे गयो आहे न तूं बादशाही कर तॾहिं इहे छोकिरा कहंदे बादशाह बाबा मना ॾियो था बादशाही करां पर हूँ आपरे हिसाब चाली सां ईअं भाई मञो न मञो बाबा जीअं तीअं फ़ैसिला करे आऊं करे कहंदे चलो ठीक है। इहे न उहे शहर में बादशाही मिली गई ऐं वज़ीर जेको रखियल आहे त उहा इम्तिहान में इम्तिहान लेंदे के गन वज़ीर करे रखींदे के गन जेको इहे न पसंदि आयो वज़ीर रखींदे नौकर चाकर है कमकार हली विया बादशाह हलिया बि बादशाह पुठियां बादशाह छोकिरी जेको जनम लेंदी उहो बि माना 18-20 सालनि जा अथई तॾहिं अॻे 20 वॾा माण्हू बादशाह माना हुआ 20 ॿिजा 4 भाट उहो करे आया तॾहिं 4 उहे बादशाह कहंदे मां छोकिरी मोटी थी गई है यहीं कर तो अहिड़ो कथियूं न लिया कोई अहिड़ो जुया छोकिरो उहे छोकिरे सां शादी करा 4 कहंदे ठीक है। तॾहिं गाॾी हो थी वञे इहे घोड़े ते चढ़ी रवानो थियो फिरतो 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 कोई छोकिरो हथु माना अहिड़ो बादशाही ॿार हथु न आहे नेठि फिरते फिरते उहे नगरी में कोई छोकिरो बादशाह थिए थो न उहे शहर जाए पुॻो उते जाए पुॻो तॾहिं हल त दुकान को खुलिया पिया आहिनि दुकान माण्हू को दुकान वारा वेठा आहिनि को ॿाहिरि वेठा आहिनि तॾहिं इहे पुछंदे दुकान खुलिया में धणी आई त भई हिते बादशाह हिन नवो आयो आहे बादशाह उदा पहिरीं बादशाही करे थो ऐं इहे में न को चोरागिरी न को चोरी न को ठगी न को विझी न को इहे करे दुकान खुलिया पे कोई ठगी ठोगी कोई को तो बादशाह किथे तो बादशाह बैठो है तॾहिं इहे जा घंड वॼाईंदे इहे जा चारण उहे मुलाक़ात करे मुलाक़ात बादशाह से करे रहे तॾहिं चारण पुछंदे साईं हाणे शादीशुदो कुंवारा तो कुंवारो तो अहिड़े नमूने बादशाह वारो ॿार आहे मिना मोकिलींदे नारेलूं खणी आयो जे अमी रखो तो 20 करे जाऊं त इहे कहंदा 20 हूँ अञा 2 साल में देर पई है पर शादी ज़रूर करेच पर मीम अञा 2 साल देर पई अहिड़ी बात कोई नेती 4 ना जवाब दे जवाब माना इन का शादी हाल फिलहाल हूँ करावो तो चारण गयो वापस बादशाह जा सुने अहिड़े नमूने एक बादशाह है ऐं उहे शहर में माना वज़ीर नौकर चाकर रखियल छोकिरो शहज़ादो है मिना कहंदे शादी करनी ज़रूर है पर अञा 2 साल में देर है तॾहिं वो बादशाह कहंदे तो हूँ आप जाऊँ बादशाह पे तो सुधो तो बादशाह के पुछा काचा करे समाचार पूछे बेटा रोटी वोटी खाधी ने चांहि पानी खाराए करे तॾहिं इहे बादशाह कहंदे हिकु बादशाह ने कहंदे हूँ हाँ बादशाह मुंहिंजी छोकिरी है ईअं सिंग ॾियण आयो जेकॾहिं बि कहो तो अवान सिंग ॾियण ये कहंदे शादी वाकई अञा शादी में को करिए पर हाल फिलहाल कोन थो करे तॾहिं वो बादशाह कहंदे ईअं करो 2 साल नथी जे नथो शादी करे तो भले न कर पर मंगणी कराए छॾे पर 2 साल में लगन जो तो तॾहिं शादी करे लाज़मी कोई हिरण हिरण मंगणी करे तो चलो ठीक है ईअं क़बूल है अब ये नारे लेके दे ब्राह्मण उथे ब्राह्मण सॾु कराए लगन जोए करे लगन 2 साल लगन लिखे ॾींदे शादी मंगनी में करे ले करे हे आयो ॾींहुं जात देर ने बादशाह आयो घरे पुठियां की थियो सा माना ॾींहुं जात देर कोन साल 1.5-2 साल थिया तॾहिं जान ले उत गयो उत जाए पुॻो तॾहिं महाराज अॻे जेको हथो इहे लाकअप करे छॾींदो अथव कहंदे छठी विधा लिखी गई है लेख त छोकिरी बादशाह से शादी थी से भंगी से पर उहे थोड़ी महाराज न कढींदे ॿाहिरि जॾहिं जान उत पुगी तॾहिं इहे महाराज न उहे बादशाह कढींदे कहंदे हे तलवार से तार मथो थी लाओ तंहिं बि कयो भंगी से शादी थी चए 12 मुल्क बादशाह ए आयो शादी करना तीन तो छठी विधा तॾहिं ए राति रोज़ जोत पन्ना उथला इहे कहंदे लेख न लिखियल ईअं बि हलाए
तॾहिं इहे महाराज न ॿाहिरि कढे न कंदे हितां मथो लाइ कंदे मथो लाइन भली मां लाभरो पर लेख ईअं लिखियल आहे अगरि जे लेख ईअं न लिखियल आहे त अॼु ॾींहं खां जे महीना मथो लाहींदो ठीकु आहे उहो ई मरे जाइसि जे नथो लाहींदो अॼु ॾींहं खां मज़ो उहे टिपणा खोले जेको जवान आहे कॾहिं जुआई वञे हू ए जान उस पुगी कंदे महाराज तॾहिं इहे न कंदे ईअं कर तूं चोरी पछे फेरा पहिरीं इहे न ईअं कर बाल्टी पाणी तार नौकर चौकटे पाणी सनानु करे जॾहिं कपिड़ा वपड़ा लास जोराब लास तॾहिं तूं जो आहे सुबुह पगड़ो माना अंगूठो वढियल जे अंगूठो वढियल आहे तो अवान भंगी जो कमु करे साॻी छोकिरो ॾींदा न ये बाल्टी रखे ॾींदा सनानु करे कपिड़ा वपड़ा लाइ जोराब लाहींदे सुबुह तो पगे जाए बादशाह आप जाए जोईंदे बाक़ी अंगूठो आई कोन्हे अंगूठो आप त वॾे उछलींदा जिंद में इहे थोरे हे बादशाह कीअं कराए ॾिकरी त ॾे छॾींदे हाणे जेकॾहिं नथो ॾे तो बस उथरो हल्ट चल्ट इहो नमूनो ग़लती मां आपरी हूँ आप हाथ से मंगण ॾियायो इहे थोरो वीचारो ऐं परेशान थी वियो त मजबूर थी गयो तॾहिं इहे ब्राह्मण कहना बाक़ी है हमारा साॻियो तॾहिं ब्राह्मण कहना ताज मर्ज़ी मथो लाइन तॾहिं इहे शादी करींदा पोइ शादी करे तॾहिं उहो भंगी जो भंगण थियनि उहा न इहे न मतिलबु ओळखाण पछाड़ी न कंदा हे तव्हांजी माउ आहे हे तव्हांजो बाप आहे हे तव्हां इहे कमु करींदा पछे उहा न संभालींदा उहा बिना न ते माना शादी बि करींदा पर उहा बिना न तेड़ी का अपनी बादशाह में न किरी कंदा तॾहिं माण्हू कहे गया छठी विधा लेख जेको लिखे थी उहो टरे कॾहिं कोन्हे भले कितो बि कहिड़ो लाख करो चतराई कर्म का लेख मिटे नी भाई।